अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम है अली हैदर मीर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो कोशिश डिजिटल। नाज़रीन, सिंधु जूं रौनकूं बहाल थी वयूं आहिनि। सिंधु दरिया में हिन वक़्तु नंढी ॿोॾि जेको आहे डिक्लेयर करार ॾिनी वई आहे, जंहिं करे सिंधु जूं रौनकूं हिकु दफ़ो ॿीहर जेके आहिनि सो उहे बहाल थी चुकियूं आहिनि। हिन वक़्तु मटियारी ज़िले में इरिगेशन खाते मुताबिक़ जेको आहे सो 2,80,000 क्यूसिक जो जेको नंढी ॿोॾि वारो रेलो आहे पाणी जो, उहो गुज़री रहियो आहे। अगरि मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त सिंधु जो किनारो जेको आहे सो छोलनि सां लरज़ी रहियो आहे। हिन वक़्तु सिंधु किनारे जेके आहिनि से पाणी पंहिंजूं मौजुनि में आहे। अगरि तव्हांखे तफ़सील ॿुधाईंदो हलां त नंढी ॿोॾि में कचे जा जेके आहिनि से उहे ज़िले इंतज़ामिया जे मुताबिक़ जेको आहे कचे जा 48,856 माण्हू 52 ॻोठनि जा माण्हू आहिनि। 10 कचे जी यूनियन काउंसिलूं आहिनि, उन्हनि जा 52 ॻोठनि जा माण्हू मुतासिर थिया आहिनि। 48,852 जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि। 33,000 जेके मवेशी आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि। इन खां अलावा जेको आहे सो 7,500 खां वधीक माण्हू जेके बंदनि जे किनारे ते जेको आहे सो रिहाइश पज़ीर आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो ख़तरो ॾेखारियो वियो आहे त उहे जेके उन्हनि खे जेको आहे सो ख़तरो आहे ॿोॾि खां। इरिगेशन खाते मुताबिक़ जेको आहे सो पंजाब में जेको ॿोॾि वारी सूरत हाली उहो पाणी हींअर सिंधु दरिया में छॾियो वेंदो, जेको 7 खां 9 सेप्टेंबर ताईं सिंधु दरिया में जेको आहे सो दाख़िल थी वेंदो। 7 खां 9 लख जेको क्यूसिक जो पाणी आहे उहो जेको आहे सो हितां खां गुज़रंदो। 7 खां जेको आहे सो 12 सेप्टेंबर जे दौरान, जंहिंमें जेको आहे सो इंतज़ामिया हाई अलर्ट ॾेखारी वई आहे। इंतज़ामिया जे तरफ़ां जेको कचे जा मुतासिर थियल माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ कैंपूं लॻायूं वयूं, उन्हनि खे उन्हनि जी खाद खुराक ऐं रिहाइश जो बंदोबस्तु कयो वियो आहे। ऐं इतला आहिनि त हिन वक़्तु बि जेको आहे कचे जे कुझु इलाइक़नि में जेके माण्हू उते न निकिरी आहिनि, उन्हनि लाइ जेको आहे सो इंतज़ामिया तरफ़ां ऐलान कराया पिया वञनि त जेके माण्हू कचे में तरसियल आहिनि उहे जल्द खां जल्द जेके आहिनि से ॿाहिरि अचनि ऐं जेको आहे सो पंहिंजे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियनि। इंतज़ामिया जेको आहे 24 कलाक अलर्ट आहे। मॉनिटरिंग रूम ॾेखारिया विया आहिनि। अगरि मटियारी ज़िले जे बंदनि जी ॻाल्हि कई वञे त मटियारी ज़िले में हिन वक़्तु जेको आहे सो 3 अहिड़ा बंदनि जेके इंतिहाई हसास करार ॾिना विया आहिनि, जिन में सईदाबाद आहे, भाणोट आहे ऐं कल्याण बंद जेको आहे सो मटियारी ज़िले जो आहे, जिन खे इंतिहाई हसास ॾेखारियो वियो आहे, जिते पिचिंग जो सिलसिलो जारी आहे। अगरि भाणोट जी ॻाल्हि कई वञे त भाणोट एसएम बचाव बंद ते एक्स्ट्रा टीस्पर जेको आहे सो उहो ठाहियो पियो वञे, जंहिंजे करे जेको पाणी जो रुख मोड़ियो वेंदो, छो त भाणोट जो मुक़ाम जेको आहे उते जेको आहे सो हिफ़ाज़ती बंद जी जेको आहे पोज़ीशन आहे उहा कमज़ोर आहे। इन करे इनखे इंतिहाई हसास ॾेखारियो वियो आहे। इन खां अलावा कल्याण वारे बंद ते जेको आहे सो उते जेको मेडिकल कैंपूं ऐं जेको माण्हुनि जी रिहाइश लाइ कैंपूं ऐं उन मुक़ाम खे बि इंतिहाई हसास ॾेखारियो वियो आहे। उते मॉनिटरिंग जेको रूम आहे उहो ठाहियो वियो आहे ज़िले इंतज़ामिया तरफ़ां। 7 खां 12 सेप्टेंबर ताईं जेको आहे सो हिन वक़्तु जेको आहे सो महा ॿोॾि अचण जो इम्कान आहे, जंहिं करे इंतज़ामिया हाई अलर्ट आहे।